रुचि वारा है। मां 7 दर्जे में पढ़नी आया। मां पंहिंजे घर जो सभिनी खां लाडलो ॿार आया ऐं पंहिंजे स्कूल जो सभिनी खां प्यारो स्टूडेंट आया। मां पंहिंजे टीचर्स, क्लास ऐं स्कूल खे ॾाढो पसंदि कंदी आहियां। मूंखे हिस्ट्री पढ़णु सफ़ा पसंदि कोन्हे। अकबर हुमायूं जो पीउ हुयो या हुमायूं अकबर जो पीउ हुयो, असांजो हुननि सां कहिड़ो वास्तो? अकबर जो जनम दिल्लीअ में थियो या आगरा में थियो, असां छा कंदासीं? हिस्ट्री यादि कंदे कंदे त मुंहिंजो दम ई निकिरी वेंदो आहे। ऐं ईअं ॾिसजे त मूंखे पढ़ाई करणु सफ़ा पसंदि कोन्हे। सॼो ॾींहुं पियो पढ़ाई कर, होमवर्क कर, एग्ज़ामनि जूं तयारियूं कर, पढ़ी पढ़ी कहिड़ो असांखे वॾो कलेक्टर थियणो आहे। टीचर स्कूल में हेतिरो त होमवर्क ॾींदा आहिनि जो लिखी लिखी करे मुंहिंजा हथ सूर कंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं त मुंहिंजी हैंडराइटिंग ईअं जो थी वेंदी आहे जो मां ई न पढ़ी सघंदी आहियां। स्कूल बैग, बाप रे, बैग खणी खणी जॾहिं 3rd फ्लोर ते चढ़ंदी आहियां त ईअं जो लॻंदो आहे जो रेलवे स्टेशन ते कूली बणिजी वई आहियां, कूली। अरे भाई, छो सभु मुंहिंजे पुठियां पइजी विया आहियो? मूंखे थोरो खाइणु पीअणु ॾियो, थोरो घुमणु फिरणु ॾियो, थोरो सुम्हणु ॾियो ऐं थोरी टीवी ॾिसणु ॾियो, न त मां ॿुधाए थी छॾियांव, मां बुख हड़ताल कंदुसि ऐं स्कूल बंदि कराए छॾींदसि। जय झूलेलाल।